अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, नवाबशाह जे VIP रोड भंगवार कॉलोनी खां सन वाक़े ख़िलाफ़ सिंध मला इताद जे अॻवान निसार अहमद मला, आसिफ अली मला, इंजीनियर अमीर अली मला, मज़हर अली मला, इशफाक मला, आमिर भंगवार, शुएब मला, शिराज मला ऐं ॿियनि जे अॻवानी में सन में मला बिरादरी जे 13 क़बरनि जी बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते सिंध मला इताद ज़िले सदर निसार अहमद मला, मुर्तज़ा मला, आसिफ मला, मोहसन मला, जानी मला, बिलावल मला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सन वाक़े में मुलवस जवाबदारनि ज़फ़र शाह ऐं ॿियनि जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हुननि चयो त असां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील था कयूं त सन वाक़े में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।